कुंभ भरिसां सालियानो सकाफ़ती मेलो मुनक़िद करे ॾांदनि जी ड्रोड़ जा मुक़ाबला कराया विया। पीरगढ़ में सालियानो सकाफ़ती मेलो मुनक़िद करायो वियो जिते सिंध ऐं पंजाब जे ॾांदनि विच में ड्रोड़ जा दिलचस्प मुक़ाबला कराया विया। ड्रोड़ जे दिलचस्प मुक़ाबलनि में नौशर फिरोज़ वासी ग़ुलाम नबी जे ॾांदनि 10 मिंटनि में 1 किलोमीटर जा 25 चकर काटे मुक़ाबलो खटे वरितो। हिन मौक़े ते अज़ीज़ुल्लाह ख़ान वसाण अब्दुल्ला वसाण ॿिनि चयो त मेले जो मक़सदु सकाफ़ती रांदि ॾांदनि जी ड्रोड़ खे बरक़रार रखणु आहे। जाम शहर में लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी कॉलेजनि जे रहवासियुनि पारां इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। नवाज़ अली ऐं अयाज़ अली दाहिंदे चयो त चेयरमैन मुसरत अबड़े ऐं सिक्योरिटी इंचार्ज इल्ताफ़ लाशारी ज़बरदस्ती क्वार्टर ख़ाली कराइणु चाहिनि था। सदन चवणो त हू क़ानूनी तौर ते हलाटी आहिनि, वक़्त सिर मसवाड़ बि जमा कराईंदा आहिनि। हुननि मुताबिक़ कयो त कॉलोनी चेयरमैन ऐं असिस्टेंट सिक्योरिटी इंचार्ज ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। नवाब शाह जे शोरूम मालिकनि पारां मीडिया ट्रायल कंदड़ कारी रिढनि ख़िलाफ़ कार्रवाई जी अपील कई वई आहे। कार शोरूम एसोसिएशन जे अॻवान सैयद गफ़ूर शाह, मोहम्मद उस्मान लाखे ॿिनि चयो त कुझु जाली सहाफ़ी वेब चैनल संदनि ख़िलाफ़ कूड़ू ख़बरूं हलाए उन्हनि जी साख ख़राब करे रहिया आहिनि। हुननि चयो त हू साइबर क्राइम तहत नाम निहाद सहाफ़ियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ संभरी रहिया आहिनि। शोरूम मालिकनि अपील कई त मामले जी शफ़ाफ़ जांच कराए जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॾहकी में सघन भाइरनि नंढे भाउ खां पीउ जी कोटा ते मिलण नौकरी फवाए छॾी। गुलाब शाह कॉलोनी जे रहवासी मोहम्मद अशरफ मलिक चयो त खेसि वालिद तरफ़ां एजुकेशन में कोटा तहत नौकरी ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो पर भाइरनि ठगी करे खाउस खसे वरिती। हुन चयो त भाइरनि नौकरी फवाइण लाइ खेसि कार्ड ठाराइण न ॾिनो ऐं संदसि नाले सां ई वॾे भाउ कार्ड ठाराए वालिद जी कोटा मां नौकरी वरिती। मोहम्मद अशरफ मलिक अपील कई त नौकरी वापसि ॾियारे साणसि इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk